असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं गड़ी खेरो फूड गोदाम ते, जिते जेको आहे हज़ारे मण कणिक गुज़िरियल साल खां वठी पए ख़राब थी आहे। ऐं जॾहिं बि नई कणिक जी मौसम ईंदी आहे त पोइ हितां जा ही ऑफिसर पुराणी कणिक खे करोड़े रुपयनि जे एवज़ बलूचिस्तान जे थ्रू अफ़गानिस्तान खे विकिरो करे ॾींदा आहिनि। ऐं हीअ सिंध जी कणिक बेदर्दीअ सां लुटी वञे थी पई, जंहिंखां कोई बि पुछा करण वारो नाहे। अॼु जॾहिं असां फूड गोदाम ते पहुतासीं त हीअ ट्रकियूं जेके लोड थी रहियूं हुयूं, असां जॾहिं पुछा कई त बाबा हीअ ट्रकियूं जेको आहे कंहिंजे हुकुम सां लोड पियूं थियनि, त असांखे को बि मुतमिन कंदड़ जवाबु कोन ॾेई सघिया। जॾहिं त कोई बि हिन फूड गोदाम ते इंचार्ज मौजूदु कोन हुयो, न ई को फूड इंस्पेक्टर हुयो। ऐं मज़ूर जेको आहे वापारियुनि सां गॾिजी हीअ कणिक जेको आहे लोड करे रहिया। जॾहिं असां वापारी खां पुछियोसीं त उन चयो बिल्टी जेको आहे उहा असांजे इंचार्ज नादर मक्सी वटि आहे। ऐं जॾहिं नादर मक्सी सां राब्तो कयोसीं त हुन चयो त हीअ बिल्टी जेको आहे इन्हनि माण्हुनि वटि पाण जिंद वटि मौजूदु आहे। त असांखे इन मां शक पए थो त हीअ कणिक बि गुज़िरियल साल वांगुरु अफ़गानिस्तान जेको आहे सिमगलिंग कई वेंदी ऐं हिन कणिक जे ज़रिए हितां जा जेकी ही ऑफिसर आहिनि मिली भगत करे करोड़नि जा मालिक बणिजण जी कोशिशि करे रहिया आहिनि। असां हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं, हुकूमत खां पुछणु चाहियूं था त आख़िर हिन करप्शन खे रोकण लाइ केरु अॻियां ईंदो। कैमरामैन गुलाबड़ो सां गॾु अमर सिंधी, जेकब न्यूज़, गड़ी खेरो।